सैलाब ज़िंदगीअ जो। लेखिका पोपटी हीरानंदाणी। बाब टियों। हिकु ॾींहुं ज्ञानचंद अची चयो, मुंहिंजी बदली थी आहे अहमदाबाद, सो असीं सुभाणे ई हली वेंदासीं। बाबा चयुसि, अञा 5 साल ई न थिया अथई त कराचीअ मां बदली थी आयो आहीं, एतिरे में तोखे वरी केॾांहुं था बदली कनि। ज्ञानचंद कमज़ोर बणजंदे थोरो खंघंदे चयो, हक़ीक़त में मूं ई कोशिश कई आहे सिंध खां ॿाहिरि निकिरण जी। हिंदुस्तान खे विरहाए 2 टुकर था कनि, उन हालत में सिंध में रही न सघिबो। बाबा वाइड़ो थी वियो। ॿई केतिरी देर ताईं अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं करण लॻा। मूं त बसि एतिरो ई ॿुधो त कमला ऐं नारी हलिया था वञनि। मुंहिंजा त 6 ई छिॾी पिया। तड़ तकड़ में संभरी मां सटूं पाईंदी कमला वटि वञी पहुतसि। सभई पेतियुनि वटि वेठा हुआ। मूं ऐं कमला भाकुर पाए ॾाढो रुनो। कमला जी माउ खे इहा ॻाल्हि वणी ई कान त को असांखे ख़बर पवे त इहे सुभाणे ई सिंध मां ॿाहिरि था वञनि। नारीअ जे अखियुनि जी चमक सफ़ा गुम थी वई हुई। मूंखे त सूझियो ई न पिए त नारीअ खां कीअं मोकिलायां। कमला जे माउ हर घड़ीअ पिए धीअ खे सॾु कयो। ईअं पिए लॻो ॼण मूंखे चई रही आहे त असां वटि कमु आहे, इन करे तूं पंहिंजे घर हली वञ। ॿाहिरि निकिरी दर जे चांवट वटि बीही करे मूं सुॾका भरे रुनो। हूअं कमला दर ताईं मूंखे उपराइण ईंदी हुई ऐं अधु खुलियल दर मां नारी बि पियो निहारींदो हो, पर अॼु मूं पाण ई उन्हनि जो दर बंदि करे छॾियो। शाम जो अमीअ जी साहेड़ी राधीअ जो घोटु कोटूमल आयो। हुन बाबा खे चयो, मोतीराम, मुंहिंजी सलाह अथई त जाइ विकिणी छॾ। मूं त कॾो को पंहिंजूं 2 जायूं विकिणी छॾियूं आहिनि, पोइ अघु कोन मिलंदो। अमी ऐं बाबा ॼण मुंझी पिया हुआ। हू कुझु तइ न पिए करे सघिया। ॿिए ॾींहुं असांजी क्लास मां 4 छोकिरियुनि स्कूल लीविंग सर्टिफिकेट्स वरिता। ईअं हिकु ॾींहं जे अंदरि ई अलाए छा छा थी वियो। हैदराबाद जे मेन रोड ते, जिते शाम जो छोकिरियुनि ऐं छोकिरनि जे टोलियुनि जी चहल पहल लॻी पई हूंदी हुई, उते कुकड़ कू लॻी वई। हूअं सभिनी जा ॿाहिरियां दरवाजा खुलिया पिया हूंदा हुआ। हाणे असां बि 2 कड़ा पाए छॾिया। 3 ॾींहं स्कूल में सिर्फ़ु 15-20 छोकिरियूं आयूं हुयूं। स्कूल में नोटिस हयो वियो त स्कूल 15 ॾींहं बंदि रहंदो। सभिनी छोकिरियुनि खे हाल में घुराए दादीअ हासीअ चयो, हाणे हिंदुस्तान मां हिते तमामु घणा मुसलमान ईंदा, शायदि असांजे घरनि में बि घिड़ी अचनि। असांखे पंहिंजी इज़त बचाइणी आहे। सभिनी छोकिरियुनि खे सिखणु घुरिजे त मौत खे कीअं घुराइजे। बिजली बटण हेठि करे प्लग जे 2 टुंगनि में आङुरियूं विझी मरी सघिजे थो। तूतियो ज़हर त सभिनी ॿुधो हूंदो। उन ज़हर जी पुड़ी हर का पाण वटि रखी छॾे। असांजे मुंहं ते त हेड ई हारजी वई। अजब दुख ऐं डपु सभिनी गॾिजी अची असांजे मन में वासो कयो। दादी पोपरी, जेका हूअं तमामु गहराईअ सां हलंदी हुई, उन जो मुंहुं त पीलो पीलो पिए लॻो। बाबा चयो, मां बि पंहिंजी बदली कराए थो सघां, पर पंहिंजो मुल्क कीअं छॾिबो। जाइ त मां कोन विकिणंदसि। कुल्फ पाए हलंदासीं, मता वरी मोटी अचूं। अमीअ बि चयो, पंहिंजो छन्नो कीअं विकिणबो। सुर्गी अब्बा ॾाॾा छा चवंदा त हिननि जनम भूमीअ जे टुकर खे विकिणी छॾियो। हाणे त भॼ भॼां लॻी पई हुई। अञा साम्हूं काल लधाराम मास्तर जा कपिड़ा पिए सुका त अॼु घर ते तालो। अञा हींअर लालचंद भाॼी वठी पिए आयो त 2 कलाकनि बैदि टांगे में सामान खणी पियो वञे। नेठि असां बि सिंध छॾण जो फ़ैसिलो कयो। मां सुबुह जो ई नानीअ खां मोकिलाइण वियसि। नानी 75 वरियनि जी हुई, तॾहिं बि खड़ी कंडी हलंदी हुई। असांजी सोयल भाॼीअ मां कख पन निकिरी ईंदो, पर भाभीअ, असां खेसि उनखे भाभी चवंदा हुआसीं, पर भाभीअ जे सोयल चांवरनि मां को साओ बि की न निकिरंदो हो।
नानी काठ जी वॾीअ संदूक वटि ओकड़ू वेठी हुई। मूंखे ॾिसी चयाईं, आओ धीअ, तव्हीं बि था वञो? डाख जे छुगे मां हिक हिक गड़ी पई छिनबी त छुगो कीअं रहंदो? भला अबाणा छन्ना कीअं त्यागबा? मां त थियसि ॿुढी, हिन मड़ह खे केरु केॾांहुं वठी वेंदो? मामो बि विरांडे में आयो। हुनजो पुटु दीनानाथ लाहौर में हो ऐं धीणसि शादी करे कराचीअ में रहंदी हुई। हुन चयो, दीनानाथ जो ख़त आयो आहे। लाहौर में त बाहि ॿरी पई आहे। हू शायदि लाहौर मां निकिरी चुको आहे। लिखियो अथसि त तव्हीं सभु बि हैदराबाद मां निकिरो। हितां निकिरी त वञूं, पर किथे वञी धिका खाऊं? तंहिंखां त हिते ई पाण खे घोघो ॾिजे। मां छा चवां? ॿिन्ही जे सुवालनि जो जवाबु मूं वटि हो ई की न। असां घर जे नौकरनि खे ॿुधायो ई की न त कॾहिं था वञूं। मोहम्मद धोबीअ हमेशह जीअं धोतल कपिड़ा अची ॾिना, पर असां खेसि मेरा कपिड़ा ॾिना ई की न। चयोसींसि, आर्तवार ॾींहुं अची खणी वञिजे। हू अहिड़ो त शरीफ़ हो जो घणो ॻाल्हाईंदो ई की न हो। चङो अम्मा, चई हलियो वियो। अटो पीसण वारी रशीद आई। आई, तव्हां कॾहिं था वञो? वञो, टरो, हितां त असां लाइ को सुख थिए। हीअ पींघो त मां खणंदीसांव। चओ त हींअर ई खणाए वञा, न त को सत धारियो अची खणंदव। अहिड़ी माईअ खे जीअं शक न पवे, तंहिं करे अमीअ खेसि 7 सेर कणिक ऐं 2 सेर जुअर पीअण लाइ ॾिनी। हू वेई त चयाईं, 5 ई आङुरियूं के बराबरि न आहिनि। होॾां मोहम्मद खे ॾिस ऐं हेॾां हीअ रशीद खे ॾिस। खीर वारी लतीफ़ा त असांजी अम्मा हुई। हुनखे घुराए अमीअ संदसि नुंहुं लाइ पुराणी हथ जी मशीन ॾिनी। अम्मा, ॿियो छा ते दिलि अथई? हीअ घड़ा मंजी खपेई? तोखे नवार वारी खट ते सुम्हण जो शौक़ु आहे न? हीअ विरांडे वारी खट चादर सूधी खणी वञ। लतीफ़ा रोअण लॻी। दीवान सदा जियो। हीअ खटूं ऐं चादरूं आऊं काॾे करियां? तव्हां आयो त अङण पिया सूहनि। ही वाड़ा ऐं वथाण तव्हां खां पोइ भींग थी पवंदा। सुञ पई वाका कंदी। असुर जो उथी आऊं अबा खीर वठो कंहिंखे पुकारींदसि। मुआ हिंदुस्तानी अची लथा आहिनि, पर उन्हनि मां असांखे कहिड़ो साओ स्वादु ईंदो। उहे थिया ओपरा। असां जूं नुहरूं धीअरूं अव्हां खां त परदो कंदियूं ई की न हुयूं। हाणे उन्हनि खे त मिलियो चइनि दीवारुनि जो क़ैद। इन नमूने बाब 3 पूरो थियो। हिन में पोपटी हीरानंदाणीअ इहो साफ़ ॾेखारियो आहे त विरांगे थियण वक़्तु या विरांगे खां पहिरीं जो कहिड़ो दहशत वारो माहौल हो। सभई जेके पाण में दुख सुख जा साथी हुआ, उहे बि हिक ॿिए खां लिकाए करे, हिक ॿिए खां न ॿुधाए करे बि मुल्क थे छॾनि। मुल्क छॾण का नंढी ॻाल्हि न हूंदी आहे। नंढी सां नंढी ॻाल्हि जेका पाण में हिक ॿिए खे ॿुधाईंदा हुआ, अॼु इहा अहिड़ी वॾी ॻाल्हि बि हिक ॿिए सां लिकाइनि पिया, कंहिंखे ज़ाहिर न पिया थियण ॾियनि। जेको हुअनि उते सो सभु विरहाए अचूं, वरी पोइ त हिते अचणु थिए अलाए न थिए। जायूं ज़मीनूं जेके विकिणी सघिया तिन विकिणियनि, जेके न विकिणी सघिया उहे ईअं ई छॾे आया। घर जा सवें सामान कम वारनि खे हिते हुते ॾेई आया। असांखे हिंदुस्तान वञिणो आहे। हिंदुस्तानियुनि जो हुननि खे भव हो त उहे असांजी नुहरुनि ऐं धीअरुनि जूं इज़त ते हथ विझंदा, ऐं उन करे ई ख़ासि करे उन्हनि पंहिंजो मुल्क या सिंध छॾण जो फ़ैसिलो कयो ऐं सिंध छॾे करे उहे हिंद में अचण लॻा। हिकु ॿी ॻाल्हि ज़ाहिर थी थिए त उते जेके सिंधी रहंदा हुआ
उन्हनि खे उते रहण वारनि मुसलमाननि मां भउ न हो। उहे पाण में प्रेम सां रहंदा हुआ, पर उन्हनि खे भउ हो त हिंदुस्तान मां जेके मुसलमान ईंदा, जीअं हासीअ दादीअ पंहिंजे स्कूल में ॿारनि खे घुराए करे चयो त उन्हनि हिंदुस्तानियुनि सां ई उन्हनि खे भउ घणो हो ऐं इन करे ई हुननि पंहिंजो मुल्क छॾियो। जिन शुरूअ जा 3 भाङा न ॿुधिया आहिनि, उन्हनि खे प्रार्थना आहे त उहे पहिरीं 3 भाङा ॿुधनि त उन्हनि खे वधीक सम्झ में ईंदो। महिरबानी।